अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे सॾ ते फाइनेंस खाते ख़िलाफ़ उस्तादनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो धरणो। दादू उस्ताद तोड़े ॿिया सरकारी मुलाज़िम रिटायर्ड थियनि था त उन्हनि खे रिटायरमेंट लाइ महीननि जा महीना रुलायो पियो वञे। मुज़ाहिरीन सुप्रीम कोर्ट जो वाज़े हुकुम आहे त मुलाज़िमनि जे रिटायर्ड थियण सां गॾु उन्हनि खे रिटायरमेंट जारी कई वञे। मुज़ाहिरीन वधीक मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त अदालती हुकुमनि बावजूदि फाइनेंस खातो बजट न हुजण जा सबब ॼाणाए मुलाज़िमनि खे परेशान करे रहियो आहे। हिननि वधीक चयो त रिटायर्ड मुलाज़िमनि सां नारवा सलूक कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। फाइनेंस खातो जल्दी रिटायर्ड मुलाज़िमनि खे बक़ाया जाच जारी करे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।